में सब्र अदा नमाज में पियंदा आयो अल्लाह अकबर क़याम में बीठा आयो हां काडे निहारबो किदा निहारबो सजदे वाली जाइ ते हेठ हां पहर ब माण्हू कचहरी का कम गोड़ लगो पियो लेकिन ही नमाज में इताअत जो सब्र रखंदो हेड़े न निहारींदो एकड़े माण्हू रोज़ो रखियो उन भी लगी तस भुख भी लगी तस शाम जो टेम जुबान सुकी वई तस गर्मी ॾाढी लगी तस उन्हारे जी मौसम में बार बार पियो तड़ करे पर ते पहरी नमाज पढ़ी उन जे अॻियां मिठा शरबत फ्रूट समोसा पकोड़ा जलेबियूं मिठाइयूं जाम माल अॻियां रखियोसीं लेकिन वो खाए नथो अल्लाह ताकुलून खाओ छो कोन था न रोज़ारनि का पुछ तो हू चवंदा अञा टिम्पो थियो आहे रोज़े ख़त्म करण जो अरे उन कोन लगी अथव छा लगी आहे पर न खाईंदो न पीअंदो छा करे छो जो ही सब्र पियो करे इन सब्र खे अरबी में चइबो आहे इताअत जो सब्र हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाहु अन्हु फरमाइनि था इताअत जो माण्हू सब्र कंदो अल्लाह से उनखे पंहिंजे क़ुर्ब जा 300 दर्जा नसीब करे छॾींदो अरे जो सुभान अल्लाह ऐं सब्र जो ॿियो क़िस्म क़ुरान में लिखियल आहे सब्र हराम माना हराम ते सब्र उन ॾाढी अथसि पर शरा हराम आहे ज़ाल हलाल आहे भेण हराम आहे हराम ते सब्र थो करे बकरी हलाल आहे कुत्तो हराम आहे मरे तो भुख पर कुत्ते के सीर कोन थो विझे हराम ते सब्र ते जेको माण्हू इब्न अब्बास रज़ी अल्लाहु अन्हु मां फरमाइनि था जेको इन हराम जे मथां सब्र करे ऐं हराम में हथ न विझे त अल्लाह सही उन बाने के पंहिंजी मोहब्बत जा 600 दर्जा नसीब करे छॾींदो ऐं हराम जो टियों क़िस्म वो लिखियल आहे कुरान में सब्र मासियत जो मासियत माना गुनाह गुनाह न थो करे सब्र मासियत गुनाह न थो करे अथस टच मोबाइल पर रंगन जा फोटो न थो ॾिसे इहो रब जे क़ुर्ब ऐं मोहब्बत जो मुस्तहिक आहे रब इनखे बेवफा सिखाईंदो कोन रब इनखे वफ़ादारी ॾेखारींदो पाण अथस मोबाइल रन नथो ॾिसे हलाए पियो फेसबुक गंदियूं फिल्मूं नथो ॾिसे इन जो कमाल आहे हले पियो बाज़ार बदनज़री नथो करे दोस्त वेठा बटाकू मां हीअं कयो वारो ॾाढो हीअं वारो नानो हीअं वारो ॾाढो सही अलाए छा हो हिकिड़े ॾींहुं ॿेर जे हेठां उन घोड़ो ॿधो पोइ ॿेर जी खखड़ी उन घोड़े जे पुठनि में वई हली पोइ वरी उन मां वण पैदा थियो असां छाणे खाईंदा हुआसीं हल भेण एॾो कूड़ वही दोस्त पाण में बटाकू पिया हणनि हिकिड़ी दॿी बटाक में ॿी ॻाल्हि कई हाणे हिनखे मौक़ो मिलियो कूड़ ॻाल्हाइण जो पर ॻाल्हाई कोन बाबा रब जे ख़ौफ़ थो करियां ही हणनि पिया बटाकू मां कीअं हणां कोन कई त माना मासियत ते सब्र कई कूड़ न हयई ॻाल्हाए पियो फोन ते सलाम वालेकुम हा किथे आई काथे आ वेठो आहे कंगारे ॿुधाए ॿुधाए रापुर असां हिते आहियूं तुंहिंजे स्टाफ ते बीठा आहियूं कंगारे जो चांहि पीअण हलिया टिकुंडीअ ते चांहि पिया चढ़े पहिरीं ॿुधायो आहे न वेठो कर पहिरीं ॿुधायो न मां निकिरी वियुसि नौशारे कम आहे लेकिन हीअं नथो करे अथसि मोबाइल ॻाल्हाए बि पियो फोन कूड़ नथो हाणे मासियत ते सब्र असुल मुत्तकीन जी ओरिजिनल वलियन जी निशानी इहा आहे त हू मासियत ते सब्र कंदा मासियत न कंदा गुनाह न कंदा इब्न अब्बास रज़ी अल्लाहु अन्हु मां फरमायो जेको माण्हू मासियत ते सब्र कंदो अल्लाह रब्बुल आलमीन उन गुनाह ते सब्र करण जे करे उनखे पंहिंजी मोहब्बत जा 900 दर्जा नसीब फरमाईंदो
अरे जो सुभान अल्लाह। कुरान पाक भी जाते फरमाए तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम फज़कुरूनी अज़कुरुकुम वश्कुरू ली वला तकफुरून। अल्लाह जी ज़ात अक़दस का मदद तलब करो। बेशक अल्लाह जी ज़ात अल्लाह रब्बुल आलमीन सब्र करण वारन सा गंदा। सब्र जे जरिए अल्लाह का मदद वठो, नमाज जे जरिए अल्लाह का मदद वठो। चाहे नमाज कुरान फरमाए तो एक ऐसी पारे में रब्बुल आलमीन जो कलाम ला रहे मुक़द्दस कुरान मजीद वाज़ी साफ अल्लाह रब्बुल आलमीन जो बयान है सिपारा नंबर 1 सूरत जो नालो कुरान फरमाए तो सूरत जो नालो अल-कबूर। कुरान फरमाए तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम उतलमा ऊहिया इलैका मिनल किताबि वअक़िमिस सलात इन्न सलात तनहा अनिल फ़हशाइ वल मुनकर वलज़िक्रुल्लाहि अकबर वल्लाहु यअलमु मा तस्नऊन। सच्चो कुरान सच्चो है जो कुरान असां मदरसे में पढ़ाईंदा आहियूं तो पोइ वरी ॾिसंदा आहियूं न त कहिड़े ॿार जो तवज्जो कोन्हे त पोइ वरी उन खां पुछंदा आहियूं मां छा चयो तो हुन जो तवज्जो हूंदो आहे ॿिए पासे। हिते बि हिकिड़ो वेठो आहे उहो ॿिए पासे तवज्जो अथसि। हाणे जेका ॻाल्हाईंदो उथारे प्यारींदो असां जागो था। कुरान फरमायो उतलु मा ऊहिया इलैका मिनल किताब। आए सुना नबी वही तुझे तरफ कही वही किताब कुरान मजीद जी। उन किताब कुरान मजीद में वही जे अल्फाज में अक़िमिस सलात नमाज कायम कयो, नमाज कायम कयो। इन्न सलात तनहा अनिल फ़हशाइ वल मुनकर वलज़िक्रुल्लाहि अकबर वल्लाहु यअलमु मा तस्नऊन। आए सुना नबी कुरान मुक़द्दस कुरान मजीद में अल्लाह रब्बुल आलमीन जो बयान मानुल के पढ़ी बताया तुझे तरफ वही असां नाज़िल कई है पूरी कायनात ताईं पहुंचनी है। इन्हें में अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो बेशक नमाज कायम कयो छाजे करे जो इलाही नमाज तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर। बेशक नमाज तव्हांखे बेहयाई जी ॻाल्हियुनि खां रोके छॾींदी। छा चयमि बेशक नमाज बेहयाई जी बेहयाई जी ॻाल्हियुनि खां बुरनि कमनि खां ॿ शयूं आहिनि। हिकिड़ा माण्हू बुरा कम पर बेहयाई जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। न साईं असां अहिड़ा आहियूं कोन मेरी ॻाल्हि था कयूं। अरे चंडा तो पंहिंजी रिकॉर्ड ख़राब करे छॾियो। तुझी तन्हाई पलीद करे तो ॻाल्हि अहिड़ी कई आहे जे इंसान जी तन्हाई खलवत अकेलाए पलीद हुई उन जी ज़ुबान में भी बेहयाई होती। ॻाल्हि याद रखो ये निशानी है। जंहिंजी खलवत
जंहिंजी अकेलाइप जंहिंजी तन्हाई पाक होंदी न वो मजमे में भी रब जे खौफ जूं ॻाल्हियूं कंदो। इलाही निशानियूं आहिनि पर पहिरीं निशानी इहा आहे। हिकिड़ो माण्हू चए थो त मूंखां अकेलाइप में तन्हाई में मूंखां घणा गुनाह थी विया आहिनि, मां माफ़ी वठण थो चाहियां, ॾंड भरण थो चाहियां, रब मूंखां ॾंड वठे, मूंखे माफ़ करे। साईं कहिड़ो रस्तो आहे? तो बुजुर्गनि लिखियो आहे इहो माण्हू वरी जीअं अकेलाइप में गुनाह जाम कयई न, तीअं अकेलाइप में वरी तहज्जुद बि जाम पढ़े, वरी अकेलाइप में वञी कुरान शरीफ जा ख़त्मा करे, अकेलाइप में वञी नफ़िल पढ़े, अकेलाइप में इबादतूं करे, रब जे अॻियां दुआ अकेलाइप में घुरे, अखियुनि मां पाणी अकेलाइप में वजे हारे, पोइ रब्बुल आलमीन हुन जी अकेलाइप जहिनी ख़लवत खे हिन ख़लवत मां मटाए, गुनाह मटाए, हुनखे नेकियूं ॾेई ॾंड पूरो करे बख़्शे माफ़ करे छॾींदुसि। बेशक नमाज बेहयाई जे ॻाल्हियुनि खां ऐं बुरनि कमनि खां मना करे थी। इहो लफ़्ज़ इहो जुमिलो तक़वा जो पेट्रोल आहे। जेके माण्हू तक़वा इख्तियार कर, साईं मां सुधरण चाहियां थो पर ख़्याल ख़राब था अचनि, साईं मां सुधरण चाहियां थो पर अलाए छा आहे वरी सुधरी नथो सघां। अॼु हिकिड़ो माण्हू मूं वटि आयो घर में ज़ोर ते, अलाए छा जो चई चीफ आहियां सिंध बलोचिस्तान, अलाए छा पे उहिदा ॿुधाई, असांजो उहिदनि सां कहिड़ो वास्तो। मां चयो निमाज़ जो ॿुधाए त पढ़ंदो या कोन पढ़ंदो, उहिदनि जो क़बर में पुछा कोन थी थिए, असां मौलवियुनि वटि पुछा कोन थी थिए, ये उहिदा तो पाण रख, तो ॿुधाए त निमाज़ पढ़ंदो या न? त चई साईं निमाज़ पढ़ण ते दिलि ॾाढी थी चवे, पढ़ी नथो सघां। मां जो मानी खाइण दिलि चवे थी, ओ खाई कोन थो सघे। जिन जो बुजुर्गनि पंहिंजे किताब में लिखियो, जिन जो खाधो पीतो ऐं पातल हराम जो हूंदो, रब उन्हनि खे इबादत जी तौफ़ीक़ कोन ॾींदो। छो जो असां रिज़्क़ हलाल जे थोड़े मुख़्तसिर हलाल रोज़ी ते असां सब्र कोन था कयूं। चवंदा हलाल हुजे हराम हुजे अचे, सब्र कोन्हे। हालांकि हज़रत दाऊद अलैहिस्सलाम वटि वही नाज़िल थी, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम खे अल्लाह फरमायो, ऐ दाऊद मुझे ज़ाती इख़लाक़न ऐं मुझे सिफ़ाती इख़लाक़न जी पैरवी करियो। चई कीअं पैरवी थींदी? अल्लाह फरमाए सब्र कयो, बस इहो सब्र बि मुंहिंजो इख़लाक़ आहे, जेको माण्हू सब्र कंदो ॼण त मुंहिंजे ज़ाती ऐं सिफ़ाती इख़लाक़नि जी इन माण्हू पैरवी करे छॾी। मूसा अलैहिस्सलाम तक़रीर में फरमायो, आए बनी इसराइल, जेस ताईं तव्हां सब्र न कंदा तेस ताईं कामयाबी जे दर्जे दिकरे पहुची नथा सघो। नबी साईं फरमायो, मा रुज़िक़ल अब्द शैअन औसा अलैहि मिन अस्सब्र, रिज़्क़ खे कुशादी करण वारी शइ सब्र खां मथे ॿी का बि कान्हे। जे माने में सब्र आहे उन जो रिज़्क़ कुशादो आहे। तवज्जो, हज़रत अनस रज़ियल्लाहु अन्हु जो बयान, हज़रत अनस रज़ियल्लाहु अन्हु फरमायो, अल्लाह जे रसूल सां गॾु मां दावत ते वियुसि, कमरे में विहारियो तो ते हिकिड़ी पोड़ी माई आई, जंहिं अची चयो, या नबी अल्लाह, नंढड़ो ॿार बीमार, महिरबानी करे तव्हां उनखे ॾिसो। अल्लाह जे रसूल उन नंढड़े ॿार खे पंहिंजी झोली में सुम्हारियो, पर उनजो वक़्तु पूरो थी चुको, नंढड़ो ॿार वो फौत थी चुको। अल्लाह जे महबूब जे अखियुनि मां पाणी गड़ी आयो, पाण उनजी माउ जे हवाले उनखे कंदे पाण फरमायो, पाण उनजी माउ खे बच्चो ॾींदे महबूबन करीमन फरमायो, इन्नल्लाह मा अख़ज़ मिन इबादिही वला
वलहु मा बकिया वलिकुल्लि अजलिल किताबुन फस्बिरी वातसिबी सब्र फी अव्वल सदमते बेशक अल्लाह पाजी अमानत बानन मा खरी वर्दी वलहु मा बकिया जिको कुछ जान में बाकिया अल्लाह जे अमर जे लाया अल्लाह जे हुक्म जे लाया वलहु मा बकिया वलिकुल्लि अजलिल किताबुन हर अमर तकदीर में दर्जा फस्बिरी वातसिबी सब्र फी अव्वल सदमते महबूबन करीमन फरमाए सब्र कयो रब का अजर तलब कयो बेशक सदमे जे अव्वल शुरू में जे को सब्र करे वो उन ले लाई वडो अजर रब सब्र सब्र हजरत इब्राहिम जे हथ में छुरी पुट का पूछे कुहां रात मां ॾिठो ख्वाब में तो के कुहां पियो शायद मुझो ख्वाब वही है तो हुन जस या अबद इफल मा तोमर सतजदुनी इंशाअल्लाह मिन आजा जो मिन साबिरीन आए बाबा जेको थियो थई हुक्म करे छड़ इंशाअल्लाह अल्लाह चाहो त मां बि उन्हनि मां सब्र करण वार नबीयन मां हिकिड़ो साबिरी मां सब्र करण वारो थींदुसि ॿियनि जे सब्र के मने वियो पोइ पंहिंजो सब्र बयान कई वरी अल्लाह जी रहमत में उम्मीद रखी हिकिड़ो वसी कलाम जो बयान कई अल्लाह के अहिड़ो इहो कलाम वणियो नंढड़े ॿार जी फसाद वारो जो रब उन जे लफ़्ज़नि के केच करे क़ुरान जी टेप में क़यामत जी सुबह ताईं रिकॉर्ड कराए छॾियो अल्लाह से अपलोड करे छॾियो उन जो बयान ताकि ही भी पढ़न ही भी समझन ही भी परखन ही भी ॾिसन ही भी पसन ताकि ये भी नमा फ़ायदो हासिल करे पंहिंजे अक़ीदे के नबीयन जे अक़ीदे जो पैरवी बनाए ऐं अल्लाह जा सब रसूल सच्चा पर जेके तकलीफ़ूं नबी साईं फरमायो मूंखे आहियूं उहे सभिनी नबीयन जो तकलीफ़ूं हिकिड़े पासे महबूब मोहम्मद अरबी जी तकलीफ़ सभिनी खां मथे काफ़रन सतायो ॾुखायो ॾाढो ॾुखायो तवज्जो कजो त मौज़ू खे थोरो सीरत जे तरफ़ वठी हलां तव्हां जिस्माना चए थी त हींअर ई बुक खणा ऐं तव्हांजी ख़ामोशी मूंखे निंड पई ॾियारे